पाकिस्तान ऐं तुर्किया विच में 24 मुआहिदनि ते मुफ़ाहमत जी याददाश्तुनि ते सहियूं कढियल वापारी काथो $5 अरब ताईं वधाइण ते इतफ़ाक़। बचाव, तवानाई, साइंस, नाणे, मज़हबी मामलनि जी वज़ाहतुनि विच में दस्तावेज़नि जी मटासटा। तुर्किया जे सदर तरफ़ां पाकिस्तानी शागिर्दनि लाइ स्कॉलरशिप मंसूबा जारी रखण जो ऐलान। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कश्मीर मसइले जे हल लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत जारी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त कश्मीर मसइले ते तुर्किया हमेशह पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। पाकिस्तान क़ब्ज़ मामले ते बि हमेशह तुर्किया सां गॾु रहंदो। तुर्किया जे सदर रजब तैयब एर्दोगान जो पाकिस्तान जो दौरो। वज़ीर आज़म हाउस आमद ते तुर्किया जे सदर खे गार्ड ऑफ ऑनर पेश। एकीअनि तोप जी सलामी ॾिनी वई। हवाई फ़ौज तरफ़ां शानदार फ्लाई पास्ट जो मुज़ाहिरो। डॉक्टर शाहनवाज हुकूमत फायरिंग में CIA पुलिस जे 2 एहलकारनि जा हथियार इस्तेमाल थियण जा इंकशाफ। FIA डॉक्टर शाहनवाज क़त्ल केस जो कतई चालान दहशतगर्दी तौर अदालत में पेश करे छॾियो। डॉक्टर शाहनवाज हुकूमत ते फायरिंग में CIA पुलिस जे 2 एहलकारनि जा हथियार इस्तेमाल थिया। वाक़े वक़्तु अॻूणे DIG ऐं SSP उमरजान सरहंदी सां बि राब्ते में रहिया। उमरजान सरहंदी जा माण्हू डॉक्टर शाहनवाज हुकूमत जी गिरफ़्तारी लाइ वियल टीम सां बि राब्ते में रहिया। SSP मीरपुर ख़ासि ग़ुलाम अकबर जे नाले सां हलंदड़ सिम ज़रिए राब्ते में रहियो। FA जो कतई चालान पेश। इरसा ग्रेटर थल केनाल वारे मामले ते पंजाब जी मौक़िफ़ जी हिमायत करे छॾी। इरसा सिंध तरफ़ां CCI में मोकिलियल समरी जो जवाब ॾेई छॾियो। सिंध जे मौक़िफ़ जी मुख़ालफ़त कंदे इरसा जे 3 मेंबरनि तरफ़ां मंसूबे जी हिमायत। ॿिनि पारां मुख़ालफ़त। पंजाब चश्मा झेलम लिंक केनाल ज़रिए ग्रेटर थल केनाल कढंदो। ग्रेटर थल केनाल ज़रिए 17,39,000 एकड़ ज़मीन आबाद की वेंदी। ग्रेटर थल केनाल फेज़ 1 ते 2001 ईस्वी में कमु शुरू कयो वियो। 1991 ईस्वी वारे पाणी जे ठाह मुआहदे तहत 5,900 क्यूसिक पाणी जी मंज़ूरी ॾिनी वई। ग्रेटर थल केनाल जी असुल ज़रूरत 2.497 मिलियन एकड़ फुट आहे। ग्रेटर थल केनाल सां खुशाब, बखर, लया ऐं झंग जी ज़मीन आबाद की वेंदी। लाड़काने में एंटी केनाल एक्शन कमेटी जी सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ रैली ऐं धरणो। ज़ैन शाह जो चवणु आहे त हुकूमत गैर आइनी तौर सिंधु दरिया मां केनाल कढण जी इजाज़त ॾिनी आहे। हू सियासी पॉइंट स्कोरिंग न पर सिंध जी बका लाइ रोडनि ते आहिनि। एहतिजाजी तहरीक में सिंध जी फतह थींदी ऐं सिंधु दरिया हमेशह रहंदो। सिंध सरकार तरफ़ां गैर रजिस्टर्ड गाॾियुनि, फैंसी ऐं जाली नंबर प्लेटनि ख़िलाफ़ मुहिम शुरू करण जो ऐलान। कराची शहर में डंपरनि खे राति 10 वॻे खां पोइ रोडनि ते अचण जी इजाज़त। सूबाई वज़ीर शहजीना मेमन जो चवणु आहे त सुठा ऐं ख़राब माण्हू हर हंधि हूंदा आहिनि। सभिनी खे ग़लति न करार ॾियणु घुरिजे। हुकूमत समूरनि हेवी गाॾियुनि जी फिटनेस ते कमु करे रही आहे। समूरनि गाॾियुनि खे हाणे फिटनेस सर्टिफिकेट रखणो पवंदो। फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि जी ॿुधणी दौरान अदालत मार्क्स ॾींदे चयो आहे त 9 मई ते हद कई वई। हाणे बुनियादी हक़ यादि आया आहिनि। बरतानवी कानून त पंहिंजे डिसिप्लिन बाबति आहे। मौजूदा केस में त ॾोह आम शहरनि कयो आहे। शहरनि ते कीअं लागू करे सघिजे थो, खेनि पंहिंजो कानून ॾिसणो आहे, पर बरतानिया जो न।
वो गैर ज़रूरी बहस है। वक्त ज़ाया न करणु घुर्जे। केस में असुल सवाल है तो मौजूदा निज़ाम तहत सिविलियन जो कोर्ट मार्शल थी सके तो या न। एक ॾोह थियो है तो एक ही सदा थी किए थी सके तो एक मिलिट्री ट्रायल थे ऐं ॿिए जवाबदार के वरी अलग कयो वञे। कंहिंखे पकड़े फौजी ट्रायल नथो करे सघिजे। आम केस में भी रुगो इल्ज़ाम की बुनियाद ते जवाबदार गिरफ़्तार थींदो आहे। सुप्रीम कोर्ट में नवन जजन की कसम खणण वाली तकरीब मुलतवी। नवन जजन की कसम खणण वाली तकरीब हाणे जुमे ॾींहुं थींदी। चीफ जस्टिस या आफरीदी की सरबराही में ॿ रुकनी बेंच की काज़ लिस्ट रद्द। रानीपुर की हवेली में ज़्यादती का पोइ क़त्ल थियल निंगरी फातिमा फड़ो केस की ॿुधणी 17 फरवरी ताईं मुलतवी। ईंदड़ ॿुधणी ते समूरनि जवाबदारनि खे पेश करण की हिदायत। जवाबदारनि की ज़मानत की दरख़्वास्त ते ॿुधणी लाइ 15 फरवरी की तारीख़ मुक़रर। वफाकी गृह वजीर मोहसिन नकवी तरफा कराची के इलाके नाज़माबाद में नए पासपोर्ट ऑफिस जो इफ्तिताह। पासपोर्ट ऑफिस 3 शिफ्ट में कम कंदी। शहरी 24 कलाक पासपोर्ट ठहराए सघंदा। वफाकी गृह वजीर तरफा कोस्ट गार्ड हेडक्वार्टर जो दौरो। ईरान वेंदड़ पांधीअड़नि लाइ ॿेड़ी सर्विस शुरू करण बाबत प्लान तलब। स्मगलिंग ऐं मंशियात के ख़ात्मे लाइ ऑपरेशन तेज़ करण की हिदायत। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां रूसी सदर व्लादिमीर पुतिन और यूक्रेन के सदर से टेलीफोन ते राब्तो। अमरीकी इख्तियारनि के यूक्रेन में जंग के ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं शुरू करण जो हुकुम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जो चवणु है तो रूस और यूक्रेन के सदर जंगबंदी लाइ ॻाल्हियूं शुरू करण ते इतफ़ाक़ कयो आहे। संदसि सदर पुतिन सां मुलाक़ात सऊदी अरब में थींदी। न्यू सईदाबाद में पोर ते बदतरीन तशद्दुद जो निबेरो। 8 ॼणा ॾोही करार 10 लाख रुपया दंड। नज़ीर अहमद राहू की सरपंच हेठ निबेरे का पोइ दुरियूं खीरकंड। खोड़ा बरसा नाठी हथां सस कारण इल्ज़ाम हेठ क़त्ल। ॻोठ मोहम्मद मलूक नारेजे में इम्तियाज़ अमीना नारेजो के क़त्ल करे छॾियो। मदे जी वेझो कारण इल्ज़ाम हेठ ॿिटो क़त्ल। जवाबदार सलीम भेण मूमल ऐं नौजवान के गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। तनेजा में शादी की तकरीब दौरान फायरिंग में जख्मी नौजवान फौत। सखीवाब टाउन में जख्मी इसरार पठान दमदणी हवाले कयो। गढ़ी हसन वेझो ज़रई मां नौजवान जो लाश हथ। पोती जी ठुलवासी नौजवान जय कुमार तौर सुञाणप। खिपरे मां पेट्रोल पंप जो मुलाजिम मुबैना तौर अगवा। वासन जो औरतन और ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। कोठाणे जो चवणु है तो हथियारबंद नौजवान शाहनवाज सोलंकी के अगवा करे विया आहिनि। पुलिस नौजवान की बाजियाबी लाइ के भी कदम न खणी रही है। बलूचिस्तान इलाके सिबी में 5 ॾींहनि जो सकाफती मेलो शुरू। चौपाई माल समेत मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइम। शहरनि जी वॾे अंग में मेले में आमद। टेमल की सीरीज जो फाइनल सुभाणे पाकिस्तान और न्यूजीलैंड विच में खेलियो वेंदो।